अस्सलाम वालेकुम व्यूअर्स सलामत न्यूज़ सां गॾु आऊं जो मेज़बान इमरान सरकी पाकिस्तान पीपल्स पार्टी रुकन सिंध असेंबली डॉक्टर सुराब खान सरकी मथां सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे हवाले सां तरक़ियाती कमनि जे हवाले सां जेको आहे सो सोशल मीडिया ते तनक़ीद कई पई वञे। डॉक्टर सुराब खान सरकी कुछ ॾींहंनि खां जेको तबियत नासाज़ हुजण जे करे जेको कराची शिफ्ट हो, अॼु उन सोशल मीडिया जी मार्फत हिकु जेको आहे वीडियो बयान जारी कयो आहे। संदन ठुल में तरक़ियाती कमनि जो जेको आहे सो ख़ुलासो पेश कयो आहे। इन खां अलावा सिंध जे अंदरि बल्दियाती इलेक्शन जे पहिरें मरहले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कामयाब उम्मीदवारनि खे पिणु मुबारकूं पेश कयूं आहिनि। अचो त वधीक वीडियो बयान ॿुधूं त ठुल में तरक़ियाती कमनि जे हवाले सां उन कहिड़ो ख़ुलासो पेश कयो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबुल्लाह। सब खां त पहिरियों मां जेके बि आहिनि मुंहिंजे हल्के जा भाइर भेनरूं ऐं ख़ासि करे ठुल वासी, शहर वासी ऐं पूरे तालुके जे भेनरुनि भाउरनि खे अस्सलामु अलैकुम। ज़िले जैकाबाद सिंध ऐं देश परदेश में जेके दोस्त रहनि था, जेके ॿुधा आहिनि उन्हनि खे अस्सलामु अलैकुम। इलेक्शन बल्दियाती थी, उन खां पोइ मूंखे तबियत नासाज़ हुजण जे करे मजबूरन जल्दी में इलेक्शन वारे ॾींहं ई राति जो मूंखे कराची अचणो पियो। उन खां पोइ मां काफ़ी जेके दोस्त असांजा कामयाब थिया उन्हनि खे मुबारकबाद टेलीफोन ते ॾिनी या उन्हनि पाण ॻाल्हायो। कुझु हिते कराची में मुलाक़ात करण आया, बाक़ी काफ़ी दोस्तनि खे मां मुबारक बि न ॾेई सघियुमि छाकाणि तबियत नासाज़ हुई। मां सभ खां पहिरियों त दिलि जी गहराइनि सां जेके बि बल्दियात में असांजा दोस्त कामयाब थिया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते, मुंहिंजे हल्के में पूरे ज़िले जैकाबाद में ख़ासि करे ॿिया सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि उते उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो। उन खां पोइ मां ॾिसां थो त कुझु ॾींहंनि खां वठी काफ़ी हिकिड़ो बहस हले थो, ख़ासि करे जेको हिकिड़ो मां धरती जा सितारा ते इंटरव्यू ॾिनो, जेको हिकिड़ो नंढो प्रोमो ठाहे करे धरती टीवी वारनि मां मोकिलियो आहे, जेको प्रोग्राम पूरो प्रोग्राम जेको आहे उहो न हो, पर उन में जेके कट सट करे हिकिड़ी नंढड़ी क्लिप मोकिलियऊं। और क्लिप इन जे करे मोकिलींदा आहिनि त उन में खामखा उन खे कट करे उहे मोकिलींदा आहिनि त वरी जिदत पैदा थिए त वरी जीअं इन जो ॿियो जवाबु कोई बि सियासतदान या कोई बि जेको इंटरव्यू ॾियण वारो आहे उहो कहिड़ो ॾिए थो। मूंखे अफ़सोस सां इहा ॻाल्हि करणी पए थी, उहो जवाबु पूरो ॿुधण खां बग़ैर काफ़ी माण्हू जेके मां ते क्रिटिसाइज़ करनि था, ख़ासि करे त डॉक्टर सुराब खान चयो आहे त मां एतिरो कमु कयो आहे 200 साल में ॿियो को माण्हू न करे सघंदो। बिल्कुलु मां इहा ॻाल्हि कई आहे, पर इन सां गॾोगॾु जेकी इन जे पोयां ॻाल्हि आहे उहा ॻाल्हि बि माण्हू खे ॿुधणु खपे। जेके मुंहिंजी मुखालफ़त करनि था दोस्त आहिनि, मां इहा ॻाल्हि कई आहे त पाकिस्तान जे अंदरि जेकी पॉलिटिक्स आहे, जेको निज़ाम आहे, उन जे अंदरि डेवलपमेंट जा कम नुमाइंदे खे वठण जे लाइ केतिरी तकलीफ़ थींदी आहे ऐं उहा मूंखे ख़बर आहे। मां अलहमदुलिल्लाह 30 सालनि खां वठी मां पॉलिटिक्स में आहियां ऐं जहिड़े नमूने सां मां अॼु बि इहा ॻाल्हि कयां थो, जेकी कल्ह ॻाल्हि कई त अलहमदुलिल्लाह मां अवामी तरीक़े सां अवाम सां जहिड़े तरीक़े सां मां मिलंदो आहियां, जेतिरो मां इज़ी आहे मुंहिंजो मिलणु, बिल्कुलु मुंहिंजी इहा दावा आहे त पूरे सिंध पाकिस्तान में जेकॾहिं को सियासतदान या को माण्हू तव्हां ॿुधायो, चाहे ब्यूरोक्रेट हुजे, एतिरो आसानी सां मिलंदो हुजे त मां बिल्कुलु अॼु बि हुनजे लाइ जवाबु ॾियण जे लाइ तयारु आहियां। ऐं डेवलपमेंट जे हवाले सां तव्हां मुबारकपुर खां वठी जेके बि रोड सेक्टर आहे, हेॾो तव्हां कश्मीर जे ज़िले खां असां एंटर थियूं था, उन जैकाबाद तालुके खां जैकाबाद नूरवा खां असां एंटर थियूं था ऐं पूरो जेको बि तालुको आहे, जेकी मुंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी आहे, बिल्कुलु मुंहिंजी 100% इहा दावा आहे त अलहमदुलिल्लाह मां तमामु घणी ख़िदमत कई आहे, इंक्लूडिंग ठुल शहर। वॾे में वॾा कम जेके आहिनि दोस्त मुंहिंजनि पाणनि उहो ॿुधायो बि आहे तव्हांखे त वॾे में वॾा कम शुरू में ठुल खे सुई गैस मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु अची करे उनजी इफ़्तिताह कयो।
मीरपुर के सुई गैस, रांझापुर के सुई गैस, लाल भट्टी के सुई गैस ऐं ॿिया केतिरा ई ॻोठनि खे सुई गैस ॾियारी वई ऐं जेकी ग्रेड स्टेशन जी ठुल वारी नंढी उन खे अपग्रेड करायो वियो, उहो बि अलहमदुलिल्लाह मुंहिंजी एफर्ट्स सां। मां तव्हांखे ॿुधायां त अहिड़ा कम जेके पॉसिबल ई न आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां त जीअं हाणे तव्हां ॿुधायो पूरो सभु माण्हू जेके क्रिटिसाइज़ करनि था, मूंखे इहा त हिकिड़ो त मिसाल ॿुधाइनि हूंदा, पर तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ो तालुको आहे जंहिंखे तालुके जे हेडक्वाटर खे म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन जा जेके आहिनि उहे इख़्तियार मिलिया या म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन कई वई। मीरपुर मूंखे ॿुधायो त तव्हां मूंखे ॿुधायो त मीरपुर टाउन कमेटी थिए आहे, गढ़ियसन टाउन कमेटी थिए आहे, पॉसिबल हुयो, उन में जेकॾहिं थिए त घणो टाइम लॻे आहे, पर अलहमदुलिल्लाह इहो अलाह जी महिरबानी सां असां ख़िदमत कई आहे। इहो को कंहिं ते थोरो न आहे, अहसान न आहे। मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त इहो मां ते फ़र्ज़ु आहे। ऐं अहिड़ी तरह पूरे सिंध जे अंदरि मूंखे तव्हां ॿुधायो, हिकिड़ो मिसाल ॿुधायो त जेके बि तव्हांजूं जेके पुलिस स्टेशन्स आहिनि 100% पुलिस स्टेशन खे बिल्डिंग हुजनि, हिकिड़ो पूरे सिंध जे अंदरि, मां चवां थो पूरे सिंध जे अंदरि हिकिड़ो तालुको ॾेखारियो। अलहमदुलिल्लाह पूरे मुंहिंजे तालुके जे अंदरि जेके बि पुलिस स्टेशन आहिनि उन्हनि जी बिल्डिंग आहिनि। अहिड़ी तरह मां इहा ॻाल्हि कई, मां इंटरव्यू मुंहिंजो ॿुधो फुल, मां रोड सेक्टर में कमु कयो, एजुकेशन सेक्टर में मूंखे इहो ॿुधायो तव्हां त डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर में थींदा आहिनि पब्लिक स्कूल। अलहमदुलिल्लाह मां पब्लिक स्कूल तालुके जे लाइ वठी आयो आहियां ऐं स्टेट ऑफ द आर्ट इंशाअल्लाह ताला इहो स्कूल अहिड़ो हूंदो जीअं सादिक पब्लिक स्कूल या ॿिया जेके मशहूरु पब्लिक स्कूल पूरे पाकिस्तान में आहिनि। इंशाअल्लाह ताला इहो ठुल वारो पब्लिक स्कूल जेको सोराबाद में ठहे थो, इंशाअल्लाह ताला इहो पूरे पाकिस्तान में इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त इहो मशहूरु पब्लिक स्कूल मां तव्हांखे करे ॾेखारींदुमि। इन सां गॾोगॾु गर्ल्स कॉलेज केतिरनि ई सालनि खां वठी माण्हुनि जी डिमांड हुई। असांजे नियाणियुनि जे लाइ हिते मिडिल स्कूल ताईं जॾहिं मां सियासत में आयुमि त तालीम हुई, हाई स्कूल कोन हो। हाई स्कूल ॾिनोसीं अलहमदुलिल्लाह, उन खां पोइ ठुल शहर खे हायर सेकेंडरी स्कूल ॾिनोसीं, उन मां हज़ारे छोकिरियूं जेके आहिनि मुंहिंजूं नियाणियूं उहे जेके डॉक्टर आहिनि, स्पेशलाइज़ करनि थियूं पढ़ी करे, उहे अलहमदुलिल्लाह उहे मुख़्तलिफ़ पूरी दुनिया जे अंदरि ऐं पाकिस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ जायुनि ते पंहिंजूं जेके आहिनि सर्विसिस प्रोवाइड करनि थियूं, मुल्क ऐं ख़ासि करे असांजे हिन सूबे जी ख़िदमत करनि थियूं। अहिड़ी तरह ॿारनि जे लाइ असां एफर्ट्स वरिता आहिनि। खोड़ अहिड़ा स्कूल आहे जेके प्राइमरी स्कूल आहे, उहे असां मिडिल स्कूल करायासीं 93 खां वठी मुसलसल अलाह जी महिरबानी सां। उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। मां जेकॾहिं डिटेल में कोई बि माण्हू जेकॾहिं कोई चैलेंज करे थो त मां उन सां वेहण जे लाइ तयारु आहियां, अलॉन्ग विद द डॉक्यूमेंट्री रिकॉर्ड उहो ॿुधाए जेकॾहिं असां हिते कमु न कयो आहे। बाक़ी हाणे जेके मुखालफ़त करणी आहे उहे ज़रूरु मुखालफ़त कंदा ऐं उहे इन शइ खां कोन मुड़दा। पर मां हिकिड़ी गुज़ारिश कयां, जेके मुंहिंजा जेके दोस्त आहिनि, मुंहिंजा हमदर्द आहिनि, मां उन्हनि खे ॿाह ॿधी करे इहा गुज़ारिश कयां थो त मुंहिंजे ख़िलाफ़ु जंहिंखे जेको वणे उहो लिखे, क्रिटिसाइज़ करे, पर मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उहे महिरबानी करे उन्हनि खे कोई बि जवाबु न ॾियनि, का ज़रूरत कोन्हे जवाबु ॾियण जी। मां हमेशह इहा चवंदो आहियां त पाण कमु ॻाल्हाईंदो आहे ऐं मां हमेशह जंहिं बि क्रिटिसाइज़ कयो आहे उहो तहज़ीब जे दायरे में, मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त तहज़ीब जे दायरे में हुजणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां मूंखे ॿुधायो त खोड़ अहिड़ा मुंहिंजे कबीले जा मुंहिंजा पंहिंजा सरकी आहिनि जिथे कमु लेट थींदो आहे या न थियो आहे, उहे बि कमिट में मां ॾिसंदो आहियां। ईअं न आहे त को मां न ॾिसंदो आहियां, जेकॾहिं कोई लिखंदो आहे त उहे मां कमिट्स में ॾिसंदो आहियां। उहे बि मूंखे चवंदा आहिनि त असां वटि कोई कमु न थियो आहे, असां वटि कमु थियणु खपे, पर तहज़ीब जे दायरे जे अंदरि। तहज़ीब जे दायरे जे अंदरि सियासतदान जेकॾहिं माण्हू उन खे न चवंदा, कंहिंखे चवंदा? डॉक्टर सोराब जेकॾहिं आहे ठुल जो नुमाइंदो, दावा करे थो, ज़ाहिर आहे जेको बि कमु हूंदो माण्हू मूंखे चवंदा। पर अफ़सोस सां इहा ॻाल्हि करणी पए थी। मां कॾहिं बि ज़िंदगी में, तव्हां मूंखे ॿुधायो जेकॾहिं मुंहिंजे ID तो कंहिं बि दोस्त खे को चाहे मुंहिंजे ख़िलाफ़ु उन जेकी बि ज़बान इस्तेमालु कई आहे उन खे मां को कंहिं बि क़िस्म जो कोई जवाबु न ॾिनो आहे। हा, बाक़ी इहा मां ज़रूरु इहा ॻाल्हि कई आहे त सियासत आहे, सियासत जीअं ॿियनि खे हक़ु आहे, मूंखे बि हक़ु आहे मूंखे सियासत करण जो। अलहमदुलिल्लाह मूंखे पाण इहो चवंदे वॾो फ़ख़ुरु महसूसु थिए थो अलाह जी महिरबानी सां त मां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां कमु कयो, सियासत में मीर हज़ार ख़ान बिजाराणी साहिब सां कमु कयो
ऐं अहिड़ी तरह मीर बाबल ख़ान जखरानी सां कमु कयो। मुखालफ़त में या हिमायत में अहिड़ी तरह इलाही भाई सूमरे साहब सां बि असांजो सियासी इख़्तिलाफ़ात रहिया, मोहम्मद मियां सूमरो साहब सां बि रहिया, ऐं ॿिया जेके बि सियासतदान जेके असांजे तक में अची करे बीठा ऐं उन में चाहे असांजी मुखालफ़त में हुया या हिमायत में हुया, मीर मिरान ख़ान हुजे, मीर दरिया ख़ान कोसो हुजे, मीर हसन ख़ान कोसो हुजे, अलहमदुलिल्लाह असां कॾहिं बि जेको आहे तहज़ीब जे दायरे खां ॿाहिरि न वियासीं। वॾनि वॾनि माण्हुनि सां मुक़ाबिलो कयोसीं, इलेक्शन विड़ीसीं ऐं उन्हनि सां असां फाइट कईसीं, उन्हनि असां सां इलेक्शन विड़ी। पर तव्हांखे पाण ख़बर आहे त उन्हनि बि कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि न कई जेकी पंहिंजा बिलो द बेल्ट हुजे। त अहिड़ी तरह जेकी हाणे सिचुएशन आहे उहा नज़र अचे थी, उहा इहा ई आहे त तव्हां ॾिसो था त माण्हू खामखा जेके आहिनि उहे हद खां वधीक जेके आहिनि उहे क्रिटिसाइज़ करनि था। ठुल्हे शहर में मूंखे ॿुधायो न कहिड़ी घटी आहे, 25 करोड़ रुपए जो पैकेज वठी आया। अलहमदुलिल्लाह ठुल्हो शहर तव्हां पाण ॾिसो त हाणे काफ़ी बहितर आहे। उन खां पोइ तव्हां पाण सोनवा ॾिसो, उहो पको करायोसीं। ठुल्ह जा जेके बि क़ब्रिस्तान आहिनि शहर जा, उन्हनि खे का दीवार कोन हुई, उन जी वॾी पैमाने ते बेहरमती थींदी ऐं जेके आहिनि कुता बिला अंदरि घिरी वेंदा, खॾा हणंदा। अलहमदुलिल्लाह तव्हां पाण ॾिसो त वॾो क़ब्रिस्तान ऐं उन खां पोइ जेको डॉक्टर सरदार सूमरे साम्हूं क़ब्रिस्तान आहे उन खे बि हथ ॾिराईसीं। ऐं असांजो पुराणो जेको असांजे वॾनि जो क़ब्रिस्तान आहे हिंदू माल में, उन खे दीवार ॾिराईसीं। ऐं इन सां गॾोगॾु मूंखे हिकिड़ो ठुल्ह शहर जो तव्हां स्कूल ॿुधायो जेको म्यूनिसिपल हदूद में अचे थो, जेको स्कूल हिकिड़ो ॿुधायो उन में अलहमदुलिल्लाह को कमु न थियो आहे। प्राइमरी खां वठी मिडिल स्कूल, कॉलेज जी तव्हां पाण बिल्डिंग ॾिसो, गर्ल्स कॉलेज जो मां तव्हांखे ॿुधायो, पर पुराणी कॉलेज बिल्कुलु अॻे अलहमदुलिल्लाह मीर हज़ार ख़ान बिजारणी साहिब ॾिनी ऐं उन जी सफ़ा उहा डिसमेंटल थी वई। असां साॻी नक्शे मुताबिक़ वरी उहा इलाज महिरबानी सां असां उहा तयारु कराए ॾिया। अहिड़ी तरह जीअं असांजो जेको स्कूल हुयो हाई स्कूल 1, जंहिं मां इक़्तिदार में हुउमि त पोइ मां वटि प्रपोज़ल आयो त उन जो नालो प्लाट ॾिनो साईं ईसन शाह, साईं अब्दुल मजीद खोसे साहब, त उन जो नालो मां बिल्कुलु प्रपोज़ कयो त बिल्कुलु जंहिंजी कंट्रीब्यूशन आहे त बिल्कुलु उन जो नालो मां एज़ ए MP मां उन्हनि खे सपोर्ट कयो ऐं उन जो नालो चेंज कराए असां रखायोसीं। उहो स्कूल उन्हनि ॾिनो, पर स्कूल बिल्कुलु ख़तमु थी वियो। उस्ताद अज़ीज़ अहमद अंसारी साहिब उन जो गवाह आहे, अलाह जी महिरबानी सां वरी साॻियो स्कूल उन ई चयो, उस्ताद चयो त मूंखे स्कूल ठाराए ॾियो, पर नक्शो उहो ई हुजे जीअं मां हिन स्कूल में अचां त मूंखे इहो महसूसु थिए त जीअं मां शागिर्दी वारे ज़माने में आयो मूंखे जेकी बिल्डिंग नज़र ईंदी उहा नज़र अचे बिल्डिंग मूंखे, अलाह जी महिरबानी सां सेम नक्शे सां ठाराए ॾींसीं। उन खां पोइ उस्ताद चयो त हिते वधि कमरा, तव्हां ॾिसो त राउंड जेको आहे पंहिंजो पूरो जेको आहे फ्री आयो आहे, माना राउंड का जाइ कोन्हे जिते कमरो न ठहियल आहे हाई स्कूल में। अब्दुल कादिर शाह हाई स्कूल ॾिसो। अहिड़ी तरह अलहमदुलिल्लाह असां बाक़ाइदे ख़िदमत कई आहे। जॾहिं मां 93 में आयुमि त ठुल्हे शहर में ट्रांसफार्मर घणा हुआ। उन खां पोइ जॾहिं असांखे इक़्तिदार मिलियो त असां केतिरा ट्रांसफार्मर शहर खे ॾिनासीं, केतिरियूं सहूलियतूं पैदा कयूं। ठुल्हे शहर पाण केतिरो हूंदो टाउन कमेटी, अॼु टाउन कमेटी उहा सिर्फ़ु इहा हूंदी जो माना तव्हां सोनवा खां ओरियो अचो जेको आहे इहो बि बेहूदी, परियों तव्हांजी नूर मोहम्मद भट्टी बि म्यूनिसिपल में न हुई, तव्हांजो सुल्तान सरकी ॻोठ बि म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन में न हो। हेतिरो शहर हुयो ऐं उन खे म्यूनिसिपल जो दर्जो ॾिरायोसीं। ऐं अलाह जी महिरबानी सां हाणे असां पाण डेली बेसिस ते इन खे असां ॾिसूं था। हिकिड़ा असां इदारा इहे तयारु करे छॾिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला इहा तारीख़ ॿुधाईंदी त इहे इदारा जेके आहिनि केतिरी तरक़ी करनि था। ऐं अहिड़ी तरह काफ़ी बिजली जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे, ड्रेनेज जे हवाले सां ॾिठो वञे, हेल्थ जे हवाले सां ॾिठो वञे, वाटर सप्लाई स्कीम्स जे हवाले सां ॾिठो वञे ऐं रोड सेक्टर में मां इहा हमेशह इहा दावा कंदो आहियां। अॼु बि मां चवां थो त कहिड़ी कम्यूनिटी आहे, मां कम्यूनिटी हिकु ॿिनि जा नाला खणंदुमि त उहे चवंदा त भाई हिन कम्यूनिटी जो नालो खयं हुन जो न खयं। कहिड़ी कम्यूनिटी आहे जिते डॉक्टर सोराब सरकी उन जे ॻोठ खे रोड न ॾिनो आहे ऐं जेके कुझु सियासतदाननि अॻे रोड ॾिना उहे रोड जेके ख़तमु थी विया, वरी नी जेको मूंखे मौक़ो मिलियो त उन्हनि खे अलहमदुलिल्लाह वरी नवां कराए ॾिनासीं। ऐं जंहिं सियासतदान सां गॾु मां मीर हज़ार ख़ान बिजाराणी सां जॾहिं मां हूंदो हुयुमि
पैनल में तव्हां यकीन कयो त मीर हज़ार ख़ान बिजाराणी जो बि हल्को हुयो ठुल्ह में, मीर शबीर अली ख़ान जो बि हल्को हुयो ठुल्ह में। त मीर हज़ार ख़ान, मीर शबीर अली ख़ान डिप्टी कमिश्नर खे फोन कंदा त डॉक्टर सोराब सरकी जेके बि स्कीमां ॾेई उहो सिग्नेचर करे, उहे सभु स्कीमां उहे असां उन खे ऑन कयूं था। अहिड़ी तरह अॼुकल्ह अलहमदुल्ला असांजी जेकी टीम आहे ऐं जेको असांजो MNA जो उम्मीदवार आहे मीर एजाज़ ख़ान जखराणी साहब, उन सां बि अलहमदुल्ला असां कमु कयूं था। ऐं इहे ई नतीजा आहिनि, इहे ई ॻाल्हियूं आहिनि जो मां पाण तव्हां ख़बर आहे त 2-3 जाइनि ते मां ठुल्ह शहर में पाण वयुमि। सरदार ज़ुल्फ़कार ख़ान ऐं ॿियो असांजा नौजवान वर्क कई, अलाह जी महिरबानी सां असां पूरो शहर स्वीप कयोसीं, खटियोसीं, हिकिड़ो बि वार्ड असां न हारायोसीं। सभु इहे ई जेके आहिनि दोस्त जेके मुखालफ़त करनि था, इहे ई इहा ॻाल्हि करनि पिया त हाणे हिननि खे माण्हू वोट न ॾींदा। त बाबा वोट ॾींदा असांखे ई माण्हू ॾींदा, असां फ़क़ीर माण्हू आहियूं, असां कॾहिं बि कंहिं सां ज़्यादती न कई आहे। असांजे वालिद साहब बि हमेशह चयो त मां फ़क़ीर आहियां ऐं मूंखे तव्हां सरदार न चओ, मूंखे फ़क़ीर चओ। असां उनजे नक्शे क़दम ते हलूं था। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा असां पोइ लॻा आहियूं। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिबु चयो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जा असां पोइ लॻा आहियूं, जंहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा चयो त डेमोक्रेसी इज़ द बेस्ट रिवेंज ऐं जमहूरियत बहितरीन इंतकाम आहे। उहो तव्हांखे पाण खे जवाबु मिली चुको आहे। म्यूनिसिपल कमेटी में तव्हां पाण पूरी कोशिशि कई। बाक़ी हाणे जेकी तव्हांखे मुखालफ़त करणी आहे तहज़ीब जे दायरे में रही करे कयो ऐं पॉलिटिकली कयो, उहो तव्हांखे राइट आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं तव्हां ग़लति ज़बान इस्तेमालु कंदा वे, मां उन जो कोई जवाबु न ॾींदुमि। पंहिंजे दोस्तनि खे बि चवां थो जवाबु न ॾिन। इहो फ़ैसिलो मां पंहिंजे अलाह ते रखां थो। अलाह जेको फ़ैसिलो कयो, अलाह जो फ़ैसिलो मूंखे बि क़बूल हुजणु खपे, तव्हांखे बि क़बूल हुजणु खपे। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। अलाह तव्हांखे शाद ऐं आबाद रखे। जीए भुट्टो, पाकिस्तान।